Welcome to Synsoft Studio. This is Sahil Jandio. So जो असां जेको ट्यूटोरियल स्टार्ट था कयूं डायलॉग बॉक्स हूंदो सी शार्प में त डायलॉग बॉक्सेस असां कीअं था ठाहे सघूं सी शार्प जी मदद सां त असां जेके डायलॉग बॉक्स हूंदो पर असां इस्तेमालु कंदासीं डायलॉग बॉक्स के विद द हेल्प ऑफ कलर, यानी कि असां कलर कीअं था चेंज करे सघूं डायलॉग बॉक्स में ऐं सी शार्प जी मदद सां उहो असां सिखंदासीं हींअर। लेट्स सी असां हलूं था पंहिंजे ट्यूटोरियल ॾे त असां कीअं कलर बॉक्स खे चेंज करे सघूं था। उहे असां विद द हेल्प ऑफ डिफरेंट तरीक़े सां असां उनखे चेंज करे सघूं था कलर ॾेई करे। ठीकु आहे, त सभ खां पहिरियां असांखे विजुअल स्टूडियो ते असां जीअं ई ॾिसो बटन्स वग़ैरह रखी छॾिया आहिनि जीअं असां ईज़ीली असां टास्क करे सघूं। जीअं ॾिसो असां हिनखे कलर नालो चेंज था करे छॾियूंसि, कलर डायलॉग 1 था करे छॾियूंसि ऐं हिनखे था करे छॾियूंसि सॉरी कलर डायलॉग 2। ठीकु आहे, हिन असां 2 चेंज कयोसीं। डिफरेंट तरीक़े सां असां रखी सघूं था। हाणे सभ खां पहिरियां असांखे टूल्स ते अचिणो पवंदो। टूल्स में असां हितां डायलॉग बॉक्स खणंदासीं। छा खणंदासीं? हीअ असांजा सभु डायलॉग बॉक्स, वन बाय वन असां सभु सिखंदासीं। पहिरियां असां सिखूं था कलर डायलॉग बॉक्स, त डबल क्लिक कंदासीं त असांजो कलर डायलॉग बॉक्स ही अची वियो। ठीकु आहे, हिन जी प्रॉपर्टी असां ॾिसंदासीं। हिन जी प्रॉपर्टी सॼी हिनजी हिते सेटिंग जेका बि हूंदी उहा हिते अची वेंदी। हाणे असां छा कंदासीं? कोडिंग ॾियणु था चाहियूं असां हिते। सभ खां पहिरियों स्टाइल ॾिसूं त कहिड़ो आहे। असां डबल क्लिक करे आयासीं ऐं लिखंदासीं इफ ब्रैकेट स्टार्ट, ब्रैकेट में असां लिखंदासीं कलर डायलॉग 1 डॉट शो डायलॉग थी वञे ऐं उनखां पोइ असां डबल ॾींदासीं ऐं डबल इज़िकल्ड खां पोइ असांखे छा ॾेखारे डायलॉग रिज़ल्ट। ठीकु आहे, डॉट ॾींदासीं। ओके असांखे कैपिटल में ॾियणी पवंदी। ठीकु आहे, जीअं असां कैपिटल में ॾींदासीं डायरेक्टली इंटर कंदासीं असांजी उहा कोडिंग ख़ुदि ब ख़ुदि अची वेंदी। पोइ असां ब्लॉक स्टार्ट कंदासीं इफ़ जो। जीअं असां ब्लॉक स्टार्ट कयोसीं, ब्लॉक में असां लिखंदासीं कलर, पर जेका असांजी सी आहे उहा असां वॾी लिखंदासीं कलर खां पोइ कलर इज़िकल्ड अची वञे छाजे कलर डायलॉग 1 डॉट कलर जे। ठीकु आहे, कलर असां हिनखे बंदि कंदासीं। बंदि करण खां पोइ असां ईंदासीं छाखे कलर ॾियूं? असां था ॾियूं फॉर सपोज़ लेबल 1 डॉट बैक कलर ॾियोसि। बैक कलर डॉट कलर ॾेई था हिनखे सॉरी असां ॾींदासीं डॉट कलर छो नथो खणे? अच्छा सॉरी, असां ॾींदासीं इज़िकल्ड। हिनखे बंदि कंदासीं। हीअ असांजो डायरेक्टली जेको बि हूंदो उहो असांजो कोड रन थींदो। रन था करायूंसि असां। रन कराइण में असां अचूं था ॾिसूं वाकई जेको असां कलर डायलॉग बॉक्स वाओ असांजो जेको कलर हुयो उहो असांजो अची वियो। हाणे असां छा कंदासीं? कहिड़ो बि कलर असां सिलेक्ट करे असां जस्ट ओके कंदासीं, हुन जो कलर चेंज थींदो। ॾिसो बैक कलर असां था चऊं सेम तरीक़े सां हिननि जो बि कलर असां चेंज करणु चाहियूं। जीअं टेक्स्ट बॉक्सिस आहिनि, हिननि जो बि कलर चेंज कयूं त साॻे तरीक़े सां असां ईंदासीं वापसि। असां जस्ट हिते अची करे असां लिखंदासीं टेक्स्ट बॉक्स 1 डॉट बैक कलर इज़िकल्ड कलर ॾेई छॾींदासीं त अची वेंदो। सेम तरीक़े सां टेक्स्ट बॉक्स 2 डॉट बैक कलर इज़िकल्ड ॾींदासीं कलर खां पोइ असां हिनखे क्लोज़ कंदासीं। अगरि फॉर्म जो ॾियणो आहे त असांखे फॉर्म न लिखिणो पवंदो। फॉर्म लिखंदासीं त असांजो जेको कलर हूंदो उहो न थींदो। पोइ असां छा कंदासीं दिस डॉट बैक कलर ॾींदासीं। ठीकु आहे, बैक कलर इज़िकल्ड तव्हां कलर ॾेई छॾियोसि। हीअ असांजो डायरेक्टली फॉर्म जो कलर बि चेंज थींदो। लेट्स सी असां ॾिसूं था कीअं थो चेंज थी वञे। जस्ट क्लिक कंदासीं। क्लिक करण खां पोइ जेको बि तव्हां खणंदोसि तव्हांजो कलर ॾिसो सभिनी जो चेंज थींदो। कंहिंजो बि तव्हां कलर चेंज नथा करणु चाहियो त साॻे तरीक़े सां तव्हां उहो डिफरेंट तरीक़े सां कलर चेंज करे रखी सघो था। उनखां पोइ असां नेक्स्ट डायलॉग बॉक्स आहे उहो असां कीअं इस्तेमालु कंदासीं? हुन जे लाइ असांखे ईंदासीं हिते। असां हुन जो तरीक़ो ॾिसो। जस्ट असां इफ़ कंडीशन स्टार्ट करे हुनखे रन करायोसीं। अचूं था असां नेक्स्ट जेको वे आहे हुनजो असां उहो था अप्लाई कयूं। असां ईंदासीं हिते फॉर्म साॻे ई हुन ते, पर बटन असांजो चेंज हूंदो। असां हिते लिखंदासीं कलर, ठीकु आहे, डायलॉग
जस्ट डायलॉग 1 न खणंदासीं असां डायलॉग छो त असां कंस्ट्रक्टर जे थ्रू असां ठाहियूं था ऑब्जेक्ट न्यू कलर डायलॉग ॾिनोसीं ठीकु आहे हीअ असां ऑब्जेक्ट ठाहे छॾियोसीं ऑब्जेक्ट ठाहिण खां पोइ असां हाणे कंडीशन स्टार्ट कंदासीं यानी कि इफ कंडीशन असां हाणे स्टार्ट कंदासीं त डायलॉग लिखंदासीं डायलॉग खां पोइ डॉट शो डायलॉग थी अचे डबल तव्हां ॾेई छॾींदो उन खां पोइ डबल इज़िकल्ट खां पोइ हाणे असां कॉल कराईंदासीं जेको मथे ऑब्जेक्ट ठाहियोसीं डायलॉग ॾींदासीं डायलॉग रिज़ल्ट वारो खणंदासीं ठीकु आहे जीअं असां हुते पिया ॾियूं डॉट ओके ॾींदासीं सेम तरीक़े सां असां कैपिटल ओके ॾींदासीं कैपिटल ओके खां पोइ असां हाणे जंहिंजो कलर चेंज करिणो आहे असां उहा ब्लॉक ठाहींदासीं ब्लॉक ठाहिण खां पोइ असां छा कंदासीं लेबल 1 डॉट जंहिंजो बि तव्हां कलर चेंज था कयो फॉर सपोज असां हिन बैक कलर था चेंज करणु चाहियूंसि बैक कलर इज़िकल्ट तव्हां कलर ॾेई छॾियोसि अच्छा सॉरी जस्ट ॾींदासीं असां कलर ठीकु आहे इन तरीक़े सां असां हुनजो कलर वग़ैरह चेंज करे सघूंसि था मतिलबु त असां जेको बि कलर ॾियणु चाहियूंसि असां हिन जे थ्रू फॉर सपोज इज़िकल्ट कलर ॾेई छॾियोसि बैक कलर इज़िकल्ट कलर ॾियोसि ठीकु आहे हीअ असांजो कलर ॾिसो एरर छो थो शो कराए ॾिसूंसि था फॉर सपोज असां डॉट 4 कलर इज़िकल्ट कलर था ॾियूंसि ठीकु आहे ॾिसो हाणे एरर ख़तमु थी एरर न हुजणु घुरिजे असांजो डायरेक्टली जेको टास्क आहे उहो असांजो हुजणु घुरिजे रन करायूंसि पर एरर आहे असांजी ॾिसो एरर जे करे असांजो टास्क परफॉर्म नथो थिए असां हिन जी एरर खे कीअं ख़तमु थींदी एरर खे असां कलर 4 कलर इज़िकल्ट कलर ॾियूंसि त बि कलर नथो थिए शो अच्छा मथे असां हिकिड़ी शइ न ठाहिया आहियूं जेको असांजो हिन में ई जेको असां कलर जे थ्रू कलर ठाहींदासीं ठीकु आहे ऑब्जेक्ट जेको असां ऑब्जेक्ट ठाहे न आया आहियूं तॾहिं असांजो शो नथो थिए ठीकु आहे हाणे तव्हांजो डायरेक्टली जेको असांजो ऑब्जेक्ट हुयो उहो असांजो परफॉर्म हाणे थींदो ठीकु आहे असां ऑब्जेक्ट जेको मथे ठाहे हिते बि असांखे हिकिड़ो ऑब्जेक्ट ठाहिणो पवंदो जेको असांजो कलर डायलॉग जी मदद सां जीअं असांखे शो कराए ठीकु आहे रन करायूंसि ॾिसो हीअ असां हिन में जस्ट छा कयोसीं कलर चेंज कयोसीं ऐं हिन सां असां 4 कलर था चेंज कयूं जीअं मिसाल आहे ग्रीन था ॾियूं ॾिसो हिन जो 4 कलर जेकॾहिं असां चवंदा हिननि जो बि 4 कलर चेंज थिए त साॻे तरीक़े सां असां छा कंदासीं हिते अची करे असां लींदासीं टेक्स्ट बॉक्स 1 डॉट 4 कलर इज़िकल्ट आहे तव्हां कहिड़ो बि कलर ॾियोसि थ्रू द छाजे टेक्स्ट बॉक्स 2 डॉट 4 कलर इज़िकल्ट हुजे कलर जे अॻियां असां ऑब्जेक्ट न ठाहियोसीं तॾहिं असांजो उहो परफॉर्म न पियो थिए हाणे ॾिसो असां रन था करायूंसि त असांजो डायरेक्टली हीअ ॾिसो असां डायरेक्ट हिन जो कलर चेंज कयोसीं येलो चलो हिन जो था रखूं हीअ कलर ठीकु आहे हाणे असां हिन जो जेको 4 कलर आहे उहो था चेंज कयूं फॉर सपोज था ॾियूंसि असां ग्रीन ओके कयोसि ॾिसोसि हीअ ग्रीन थी वियो असां चेंज था कयूंसि फॉर सपोज चलो पहिरियां असां छा था कयूं हिननि जो कलर को ॿियो था रखूं ओके ठीकु आहे हाणे असां हिननि जो कलर पंहिंजी मर्ज़ी सां जेको बि रखोसि फॉर सपोज ब्लैक था रखूंसि ॾिसो ब्लैक या असां वाइट रखूंसि ओके कयोसि इहे असांजो वाइट होप तव्हांखे ही असांजो जेको बेसिक प्रोग्राम हुयो हिन में
तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। मतिलबु असां इन जी मदद सां जेको प्रोग्राम आहे असां उहो डायरेक्टली रन करे सघूं था विद दी हेल्प ऑफ छाजो असांजो डायलॉग बॉक्स जी मदद सां, यानी कि जेको कलर बॉक्स आहे असां कलर जे थ्रू कलर डायलॉग बॉक्स जी मदद सां असां हिकु प्रोग्राम जनरेट कयोसीं। अगरि असांजो वीडियो पसंदि आयो हुजे त प्लीज़ शेयर ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो लाज़मी ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। थैंक यू फॉर वॉचिंग।